अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमदा बादल नाविल निगार सिराज किस्त 17। उन ॾींहुं ख़ुशी ऐं ग़म में हिकु डिघो फ़ासिलो क़ाइमु करे छॾियो। उन ॾींहुं हिन ऐं मुंहिंजे विच में केतिरा फ़ासिला घटाए छॾिया ऐं ज़िंदगीअ जा कुझु नियम मुक़ररु करे छॾिया, जन मुंहिंजे अहसास खे नई माना नवां मफ़हूम अता कया। आहिस्ते आहिस्ते टेई वक़्त मानीअ जे मेज़ ते गॾिजी मानी खाइणु अहिड़ी कुर्बत जो अहसासु पैदा कयो जो हिकु ॾींहुं आउं ॿाहिरां कुझु देरि सां पहुतुसि त हिन अञा मानी न खाधी हुई। मुंहिंजे एतिराज़ु करण ते चयाईं त बुख ई कान लॻी। सोचियमि त कलाक अधु तरसां त जीअं बुख लॻे, पर उन जवाब जो इनकार ऐं इनहराफ़ हिन जी अखियुनि में मौजूदु हो। हिकु नओं नियम जो असां ठाहियो सो शाम जो समुंड जे किनारे ते कलाक अधु गॾिजी घुमणु। मुंहिंजे लाइ उहो कलाक ज़िंदगीअ जो अज़ीज़ तरीन वक़फ़ो बणिजी वियो हो ऐं सुबुह खां ई उन घड़ीअ जो इंतज़ारु करणु लॻंदो हुउसि। ऐं जॾहिं बुॾंदड़ सूरज जी हल्की ज़र्द हल्की सुर्ख रोशनी लहरनि जे जबलनि तां थाबड़ंदी हिन जे मुंहं ऐं ॻिचीअ ते नचणु लॻंदी हुई, तॾहिं आउं उन घड़ीअ खे अमर बणाइण लाइ दिलि में प्रार्थनाऊं करणु लॻंदो हुउसि। मुंहिंजे वस में हुजे हा त उन घड़ीअ में साहु विझी खेसि पंहिंजो दोस्त बनाए छॾिया हा। कॾहिं त मूंखे ईअं महसूसु थींदो हो त उन घड़ीअ में वाक़ई साहु पवणु लॻो हो ऐं बजाए मुंहिंजे दोस्त बणिजण जे उहा घड़ी हुन सां साहेड़ पगड़ण लाइ रोज़ानो साॻिए वक़्त ते अची संदसि पेरनि चुमण लाइ हाज़िरी भरींदी हुई। शाम जो हसीन मंज़र हिन ते बि अजीब असरु करणु लॻो ऐं ख़ामोश लहरुनि ते थिड़कंदड़ शफ़क़ी किरणनि खे घूरणु लॻंदी हुई, ॼण त उन रोशनीअ खे उन्हनि नज़रुनि में मुकमिल तरह समाइण जी अणमई आरज़ू खेसि बेचैन कंदी थी वई। हिकु ॾींहुं हिन जे दिलि में अलाए कहिड़ो ख़्यालु आयो। हिन पंहिंजो सैंडल लाहे पांचा थोरा मथे खणी आली आली वारीअ ते हलणु शुरू कयो ऐं चंचल लहरूं संदसि पेरनि खे चुमंदियूं खेॾंदियूं छेड़खानी कंदियूं वारीअ जा तह कढंदियूं वयूं त उन नई कितकिताईंदड़ अहसास ते हूअ सीसराहट भरे हल्का हल्का टहक ॾियणु लॻी। मुंहिंजे ज़हन में हिन जे टहकनि जा घुंघरू छम छम कंदा रहिया ऐं उन राति छम छम जे सरगोशन में महूआ केतिरो वक़्तु पंहिंजे बालकनीअ मां समुंड ॾांहुं निहारींदो रहियुसि ऐं मुंहिंजी दिलि शुक्रगुज़ारी तौरु सुर सामूंडी जा आलाप कंदी रही। सुबुह जो आउं नेरनि लाइ खाधे जे कमरे में आयुसि त उहो कान हुई। नौकरियाणीअ खे सॾे पुछियुमि त हुन सहमियल आवाज़ में चयो त महरू तपिजी पई हुई। आउं कुझु अहिड़ो घबराइजी वियुसि जो उथण सां सॼी मेज़ ज़रे घटि उथली पई ऐं प्लेटूं छुरियूं ऐं कांटा टिड़ टिड़ कंदा अची पट ते किरिया। आउं हुन जे कमरे में पहुतुसि त उहो पासो वरायो सुती पई हुई। आउं पाण सां कयल वादे जे ख़िलाफ़ु हिन जे कमरे में दाख़िल थियो हुउसि, पर उन वक़्तु मुंहिंजो ज़हन मुंहिंजे वस में न हो। हिक पल लाइ आउं हुन खे ॾिसंदो रहियुसि ऐं पोइ मूं संदसि पेशानीअ ते हथु रखी ॾिठो। तप जा भठ चढ़िया पिया हुअसि। हिन अखियूं खोले मूंखे ॾिसी उथण जी कोशिशि कई, पर मूं खेसि इशारे सां मनो कई। संदसि मुंहं में बि तप जा मच पे ॿरिया। मुंहिंजी दिलि में वढ पइजी रहिया हुआ ऐं आउं डोड़ंदो हेठि वियुसि ऐं डॉक्टर खे फ़ोन करे आयुसि। डॉक्टर मुंहिंजो गहरो दोस्त हो ऐं हिन खे मुंहिंजी घबराहट ऐं मिंथ करण जे अंदाज़ ते हैरत बि थी हूंदी ऐं खिल बि आई हूंदी। आउं बेचैनीअ मां कॾहिं कुर्सीअ ते वेही थी रहियुसि त कॾहिं उथी कमरे में अचु वञु करणु थी लॻुसि। मूंखे अलाए कहिड़े नामालूम डपु अची वरितो। मूंखे हरू भरू अची ख़्यालु थियो त हीउ बुख़ार को ख़तरनाक बुख़ार हो ऐं हूअ कान बचंदी। उन ख़्यालु अचण सां ई मुंहिंजी दिलि विसामण ते लॻी ऐं जॾहिं डॉक्टर अंदरि आयो तॾहिं मूं हिन ॾांहुं कुझु अहिड़ियुनि ॿाॾाईंदड़ नज़रुनि सां ॾिठो जो हू बि घड़ीअ लाइ घबराइजी वियो ऐं मूंसां ॻाल्हाइण जे बदिरां मरीज़ जे मथां अची बीठो। हिन जी तबियत ॾिसी इत्मीनान सां मूंसां मुखातिबु थियो। अहिड़ी का फ़िक्र जी ॻाल्हि कान्हे, फ्लू थी अथसि, आउं सुई हणांसि थो ऐं दवा मोकिले थो ॾियां, 2 ॾींहंनि में ठीकु थी वेंदी। जॾहिं डॉक्टर सुई हणण ते हो त अलाए छो मूंखे हिन ॾांहुं निहारण जी हिमत न थी ऐं मूं मुंहुं वराए छॾियो। ॿी महाभारी लड़ाईअ जे मैदान में विढ़ियल सिपाही मामूली इंजेक्शन खां छिरकण लॻो। आउं ख़ुदि बि उहा ॻाल्हि सम्झी न सघियुसि। शायदि मुंहिंजी दिलि हिन जी बांह में सुई चुभण जे ख़्याल खां ई छिरकण लॻी हुई। आउं डॉक्टर खे दरवाज़े ताईं उमाण वियुसि। मुंहिंजी नज़रुनि में शायदि साॻी इल्तिजा ॾिसी हिन चयो, अजीब गॾु आहीं, मामूली तप खां एतिरो घबराइजी वियो आहीं, पर आउं तुंहिंजी घबराहट खे सम्झां थो। तो जहिड़े पथर खे मेण बणाइण लाइ कंहिं अहिड़े ई बुत जी ज़रूरत हुई। मुबारक हुजनि
वाक़ई भाॻ वारो आहीं। ऐं हुन मुंहिंजे हथ खे कुझु अहिड़ो ज़ोर ॾिनो जंहिंमें दोस्तीअ ऐं इख़लास जी गहराइप हुई। वाक़ई अजीब गॾु हुउसि। डॉक्टर जे दिलदारीअ जे बावजूदि मुंहिंजी घबराहट ऐं परेशानीअ में को फ़र्क़ु न आयो। सॼो ॾींहुं हुन जे कमरे में मौजूदु रहियुसि ऐं उन वक़्त जो इंतज़ारु कंदो रहियुसि जॾहिं हुनखे दवा जो वज़न पियारणो हो। मूंखे ईअं महसूसु थियो त हर 5 मिंटे खां पोइ हुनजो बुख़ारु ॾिसण लाइ थर्मामीटर हिन खे ॾींदो रहियुसि। केॾी महिल हिन जे मथे ते त केॾी महिल हिन जे पेरनि ते बुख़ारु जाचींदो रहियुसि ऐं हूअ तप जे ओटार में उहो सभु कुझु ख़ामोशी सां ॾिसंदी रही। शाम जो 5 बजे धारे हिन जो बुख़ारु मामूली 99 ऐं 100 जे विच ते वञी रहियो हो ऐं हूअ थोरो मथे सुरी विहाणे ते टेक ॾेई वेही रही। कुझु वक़्तु मुंहिंजे मुंहं में चिताए ॾिसंदी रही ऐं पोइ हल्को खिलंदे चयाईं, हीउ पंहिंजो कहिड़ो हाल खणी बणायो अथव? न ॾाढ़ी लाथी अथव न मानी खाधव। हीउ ॾिसो 50 खनि त सिगरेट छिकिया अथव। मरी थोरो ई थी वञा जो एतिरो घबराइजी विया आहियो। पोइ तूं बीमार छो थी आहीं? मूं पहिरियों भेरो हिन खे तूं सॾियो हो। हिन बि उहा तब्दीली महसूसु कई ऐं लॼ गाॾण हल्की मुर्क हिन जे चपनि ते पखिड़िजी वई। बीमार किथे आहियां? चङी भली त आहियां। उहो तपताव त हर कंहिं माण्हूअ खे थींदो ई आहे, हिन खिलंदे चयो। कुर्सीअ तां उथी पलंग ते आॾो थी वेही रहियुसि ऐं संदसि 2 हथ पंहिंजे हथनि में वठंदे चयुमि, तूं मुंहिंजे लाइ हर माण्हू न आहीं। तूं मुंहिंजी ज़िंदगीअ जो अहिड़ो हिसो बणिजी वई आहीं जंहिंजे छिजण खां पोइ जीअरो ई न रहंदुसि। धणीअ जे वास्ते आईंदे कॾहिं बि बीमार न थिज। मूंखे पहिरियों भेरो उहो यकीन थियो त उहा मुंहिंजी ठली रुमानियत न हुई, पर हाणे उहा मुंहिंजे लाइ हक़ीक़त बणिजी चुकी हुई। हिन बिना ज़िंदगीअ जो तसवुर बि मूं लाइ हाणे नामुमकिन हो। उन अहसास ई मुंहिंजे अखियुनि में पहिरीं हल्की पोसराण पैदा कई ऐं पोइ अखियूं लुड़कनि जे धुंध खां ॻोरियूं ॻोरियूं थी वयूं। हूअ मुंहिंजी हालत ॾिसी आहिस्ते आहिस्ते पंहिंजो हिकिड़ो हथु छॾाए मुंहिंजे गल ते अहिड़ीअ तरह फेरण लॻी ॼण त हिन मुंहिंजे मुहबत खे हथ सां छुई ॾिसण ते घुरियो। मूं वरी बि हुन हथ खे झले पंहिंजे चपनि अॻियां आंदो। घड़ीअ लाइ हिन जे हथनि में ऐं मुंहिंजे चपनि में थोरो फ़ासिलो जुंबश कंदो रहियो ऐं पोइ मूं पंहिंजा चप हिन जे हथ ते रखी छॾिया। उन वक़्तु मुंहिंजे अखियुनि जे ककरनि मां 2 बूंदूं टिमी हिन जे हथ ते अची पयूं। वक़्तु ॼण उते ई बीही रहियो ऐं असांजूं दिलियूं उन साख़्त वक़्त खे घूरींदियूं धड़कंदियूं रहियूं। उन वक़्तु सकीना अंदरि दाख़िल थी घबराइजी उथियुसि ऐं अची कुर्सीअ ते वेही रहियुसि। हिन अहिड़ो ॾेखार ॾिनो ॼण त हुन कुझु न ॾिठो हो। हूअ महिरूअ सां ॻाल्हाइण लॻी ऐं उतां उथी पंहिंजे कमरे में हलियो आयुसि। जॾहिं उहा मुकमिल चाक थी वई तॾहिं असीं पहिरियों भेरो गॾिजी शहर वियासीं। उन ॾींहं जे वाक़े खां पोइ असां ॿिन्हिनि ते हिकु अजीब माठ ऐं ख़ामोशी तारी थी वई, पर उन माठ जो नातो ॻाल्हाइण जे नाते खां वधीक गहरो, वधीक ज़ाती बणिजी वियो हो। उन ॾींहुं घर जे बदिरां हिकु ख़ामोश रेस्टोरेंट में शमनि जे रोशनीअ में मानी खाधीसूं। पस मंज़र में निहायत हल्को पुरसौज़ संगीत हो। हर शइ निहायत ख़ूबसूरती ऐं ख़ुशि ज़ौक़ीअ सां सिंगारियल हुई। मानी खाइण खां पोइ बि ॻच वक़्तु चुपचाप हिक ॿिए जे साम्हूं बुतनि वांगुरु वेठा रहियासीं ऐं उन संगीत जो सुरूर असांजे रूहनि में समाइजंदो थिए वियो। घर पहुतासीं त हिकु अजीब सोज़ ऐं गुदाज़ हो। असांजे अहसास ते ॼण त हिकु ग़म हो जंहिंमें असीं ॿई भाईवार हुआसीं। उन राति मुंहिंजे अखियुनि ऐं निंड में दुश्मनी थिए ॾिठी। मुंहिंजे अखियुनि सां निंड जो वेर बि को आरज़ी कोन थिए ॾिठो। हंधि तां उथी आराम कुर्सीअ ते वेही रहियुसि। सिगरेट दुखायमि, पर अॼु सिगरेट बि मुंहिंजे ज़हन खे को सुकून ॾियण में कामयाबु साबित न थिया ऐं सिगरेटनि जो दूंहुं अखियुनि में पइजी निंड जे वीर खे तंहिं ई गहरो करणु लॻो। ओचितो मुंहिंजे कमरे जो दरवाज़ो खुलियो ऐं हूअ मुंहिंजे साम्हूं बीठी हुई। संदसि वार संदसि कुल्हनि ते खुलिया पिया हुआ ऐं संदसि अखियुनि में ॻोढ़ा हुआ। घड़ीअ लाइ असीं हिक ॿिए खे तकींदा घूरींदा रहियासीं ऐं पोइ असीं तक़रीबन साॻीअ रफ़्तार सां हिक ॿिए ॾांहुं वधियासीं ऐं असां ॿिन्हिनि जा जिस्म मिली ॻंढिजी हवा में तहलील थींदा विया। हिकु नए मौत में हम आहंग थींदा विया। पिरिया फुटी, पर असां लाइ हिकु नओं जीवन खणी आई, नई ज़िंदगी खणी आई। उन नए जीवन में हर शइ असां लाइ नई हुई। बाग़ में गुल नवां हुआ, मुखड़ियूं नयूं हुयूं, गौच नवां हुआ, ॿूटड़ा नवां हुआ, असीं पाण नवां हुआसीं
ऐं हर शइ खे हिकु नई ॼाण हिकु नई सुञाणप सां ॾिसणु लॻासीं। हर शइ में असां लाइ हिकु अचरज हिकु नई हैरत नओं इसरार समायल हो। असांजे रोज़ान के नेरनि में बि बिल्कुलु नओं सवादु हो। उनखां अॻे असां कॾहिं बि बेदे जी सफ़ेदी ऐं ज़र्दीअ ते कोन सोचियो हो। पर हीअ ॼण त असांजे जी हिकु खोजना हुई, दरियाफ़्त हुई, ऐं असीं उन दरियाफ़्त ते ॿारनि वांगुरु ख़ुशि थी रहिया हुआसीं। गुलदाननि में ऐं एस्ट्रे जे चीनी असां लाइ गुलदाननि ऐं एस्ट्रे जी चीनी असां लाइ नई हुई, ऐं उन्हनि खे हथनि में खणी उन्हनि जी लसाण खे महसूसु करे असां हिकु नओं अहसासु ॻोल्हे लधो। असांखे पहिरियों भेरो उहो महसूसु थियो त खाधे जे कमरे जे परदनि जो रंग उस चटे वई हुई। उन करे नवां परदा अचणु घुरिजनि, ऐं असांजो उहो नओं जीवन असां लाइ रोज़ु नित नओं हो। असांखे केतिरियुनि बेजान शयुनि में जान नज़र अचणु लॻी। ॿूटनि जे पननि जे तंदुनि खे असीं केतिरो वक़्तु घूरींदे ईअं महसूसु कंदा हुआसीं त असीं उन्हनि में ज़िंदगीअ जो रस ड्रोड़ंदे ॾिसी थे सघियासीं। पोपटनि जे रंगनि ते हिकु नओं इख़्तिलाफ़ ॻोल्हे लधोसीं। मुंहिंजे ख़्याल में 5 रंग हुआ, पर हिन 7 रंग ॻणे ॾेखारिया। हिन मुंहिंजे कोट जे कालर लाइ हिकु अहिड़ो गुलाब ॻोल्हे लधो जो न गुलाबी हो न बिल्कुलु ॻाढ़ो। खिल जहिड़ियुनि ॻाल्हियुनि सां बि असांजो प्यार थी थिए वियो। मूं हिन खे ॾेखारियो त संदसि ॿिन्ही मुरियुनि ते ऐन जोगी जाइ ते हिकु वॾो तिर हो, ऐं मूं वारे वारे सां उन्हनि खे चुमणु शुरू कयो। हिन मुंहिंजी अहिड़ी चोरी पकड़ी जंहिं ते असीं केतिरो वक़्तु खिलंदा रहियासीं। मुंहिंजे ॿिन्ही पेरनि में 6 आङुरियूं हुयूं। चीच वटि हिक बदिरां ॿ ॻंढियल चीचूं हुयूं, ऐं हिन उन्हनि चीचुनि जे विथीअ में तीलीअ सां कितकिताई करे मूंखे तंग करणु शुरू कयो, ऐं पोइ ऐं उन विथीअ ते पंहिंजा चप रखी थे छॾिया। हिन जो वजूद मुंहिंजे लाइ अहिड़ो बाग़ीचो हो जिते रोज़ानो नित नवां गुल ऐं ॿूटा फुटी थे निकिता ऐं नवां नवां रंग थे झरकिया, जेकी मूं अॻे कॾहिं बि न ॾिठा हुआ। जॾहिं मिसिस सकीना हिन खे पढ़ाइणु वेंदी हुई तॾहिं आउं लिकी छुपी दरीअ जे परदे में सिगरेट सां नंढड़ो सोराख़ करे हिन खे ॾिसंदो रहंदो हुउसि। ज़हानत, मासूमियत ऐं शरारत जो इम्तिज़ाज हिन जे मुंहं खे अजीब नओं रंग अदा कंदो हो। हिकु ॾींहुं मिसिस सकीना हिन खे लफ़्ज़ वोइंग सम्झाए रही हुई, ऐं जॾहिं हिन खे उहो लफ़्ज़ उचारण लाइ चयाईं त हिन को ग़लति सलत उचार कढियो। मिसिस सकीना उन उचार खे सुधारण लाइ चपनि खे चुमीअ जे अंदाज़ में ॾेखारींदे वो चवण जो तरीक़ो सेखारियो, ऐं जॾहिं महरूअ हिन जी हिदायत मूजिबि चपनि खे हू बहू उन नमूने बनाए वो लफ़्ज़ उचारण जी कोशिशि कई, तॾहिं मुंहिंजो रूह उन्हनि चपनि ताईं पहुचण लाइ छेॼ विझणु लॻो। साॻिए वक़्तु मूं ॾिठो त हिन जे चपनि जी उन ठाह, चपनि जी उन तरतीब मिसिस सकीना ते अहिड़ो असरु कयो जो हिन बेअख़्तियार थी उथी पंहिंजा चप हिन जे चपनि ते रखी छॾिया। मूंखे हसद बदिरां बदन में हिकु सीसराहट पइजी वियो, ऐं मूं अंदाज़ो लॻायो त मिसिस सकीना बि हिकु आशिक वांगुरु हिन सां मुहबत करणु लॻी हुई। महरू त लॼ खां सॼी उनाबी थी वई। उन लॼ खे ॾिसी मिसिस सकीना चयो, मिठी, तुंहिंजे ॿिन्ही जहाननि खां वधीक हसीन चपड़नि जी उहा अदा अहिड़ी त अझल हुई जो मुंहिंजी दिलि अञा ताईं पई धक धक करे। जेकॾहिं उहा चुमी ऐं पंहिंजे चपनि ते न वारिया हा त अलाए जे छा थी पवे हा। भायां थी त शायदि मुंहिंजी दिलि टुटी पवे हा। उन लफ़्ज़नि जे बावजूदि उन वक़्तु मूंखे एतिरो भरपूर अंदाज़ो न हो त मिसिस सकीना जे मुहबत में केतिरी गहराई हुई, केतिरी अथाह ऊन्हाई हुई। कुझु ॾींहंनि खां पोइ मूं वरी ॾिठो त मिसिस सकीना अजीब हसरत जे अंदाज़ में हिन खे सैफ़ो जा गीत पढ़ी ॿुधाए रही हुई। हिकिड़े हथ में किताब हुअसि ऐं ॿिए हथ में महरूअ जो हथु, ऐं मूं महसूसु कयो त जॾहिं को निहायत जज़्बाती गीत थे पढ़ियाई तॾहिं हिन जे हथ खे माना भरियल ज़ोर ॾेई हिन जे अखियुनि में निहाण थे लॻी। उन्हनि अखियुनि में केतिरी न बुख हुई, केतिरी न उञ हुई, हिकु अहिड़ी उसाट जा पंहिंजे महबूब खे भाकुर में भरण सां ई लही थी सघी। ऐं मूंखे मिसिस सकीना सां हमदर्दी थियणु लॻी। मूंखे संदसि मुड़ुसु यादि आयो जो 6 फुटनि खां बि वधीक डिघो हो ऐं चङो ख़ासो मल्ह पहलवान थिए लॻो, पर संदसि पहलवानीअ खां वधीक हिन जे मुंहं ऐं अखियुनि में हिकु अजीब गैर इंसानी चमक हुई। शायदि अहिड़ी नज़र मूं सिर्फ़ु गोरीलनि या शायदि रिछ जे अखियुनि में ॾिठी हुई। मूं तसवर ई तसवर में
उन गौरीले इंसान जे भाकुर में हिकु नहीफ़ ऐं नेठी औरत खे पीड़जंदो ऐं पिसजंदो ॾिठो। अहिड़ी औरत जंहिंजे ज़हन में फ़न ऐं अदब अहिड़ियूं लताफ़तूं, अहिड़ा कौरा कौरा अहसास पैदा कया हुआ जो अॼु बि जेकॾहिं कंहिं गुल जूं पनखड़ियूं पट ते पियल ॾिसंदी हुई त खणी अहिड़े हंध ते रखी छॾींदी हुई जिते उन्हनि मथां कंहिंजो पेर न अची सघे। अहिड़ी कौरी दिलि जे अहिड़ी कौरी दिलि जे ज़ाल खे मर्द जे पाछे खां बि भउ थिए ऐं हूअ नफ़ीस ऐं नाज़ुक औरतुनि जे संग जी ॻोल्हा करे ऐं शायदि उन करे ई हिन छोकिरियुनि जे कॉलेज में नौकिरी करणु शुरू कई हुई। उहा ॻाल्हि सम्झ में अचण जहिड़ी हुई। मूं हिन जी मौजूदा ग़ैर रवाजी रविश खे दिलि ई दिलि में माफ़ु करे छॾियो। हिकु ॾींहुं महिरू सुबुह लाॻू कुझु विसाइण थिए लॻी। संदसि अखियूं फ़िक्रमंद नज़र आयूं, जन में कंहिं ॻणतीअ सां गॾु लॼ ऐं हया जो बि अंसर मौजूदु हो। आउं रही न सघियुसि ऐं पुछियोमांसि, छो जानी, कुझु मुंझल थी लॻी? हिन जे अखियुनि में अथाह प्यारु अची वियो ऐं हिन मुंहिंजे हथ खे पंहिंजे हथ में झलींदे अखियूं झुकाईंदे चयो, भायां थी, मुंहिंजे साह में को नओं साह सरजी पियो आहे। आउं चई नथो सघां त मूंखे छा थी वियो। आउं टप ॾेई उथियुसि ऐं खेसि चेले खां झले ज़मीन खां मथे खणी नचणु लॻुसि। ऐं जॾहिं संदसि आज़िन न्याज़िन ते हेठि लाथुमि त संदसि चपनि ऐं मुंहिंजे चपनि हिकु अहिड़ो अहद कयो जो आउं अॼु सोचियां थो त हूअ उनखे कहिड़ीअ पर विसारे सघंदी। उन ॾींहुं असांजी ज़िंदगीअ जा मामूल ऐं नियम बदिलजी विया। असांजे कमरे में माली सुबुह शाम नवां नवां ख़ुशि रंग ताज़ा गुल गुलदस्तनि में मटाइणु लॻो। कमरे में नयूं तस्वीरूं, पुरसुकीन नज़ारनि ऐं हसीन ॿारनि जूं तस्वीरूं टंगिजी वयूं। सुबुह जो नेरनि खाधे जे कमरे जी बजाए असीं पंहिंजे कमरे में खाइणु लॻासीं। असीं शाम जो समुंड जे साहिल ते फ़क़ति उन ॾींहंनि ते वञणु लॻासीं जॾहिं समुंड पुरसुकून ऐं माठो हूंदो हो। ऐं सॼो ॾींहुं ख़ूबसूरत ॿारनि ऐं नज़ारनि जूं तस्वीरूं ऐं रिसाला ॻोल्हींदो रहंदो हुउसि। हिकु नओं नियम उहो हो जो आउं राति जो सुठा सुठा चूंडियल किताब खेसि पाण पढ़ी ॿुधाईंदो हुउसि। अक्सर उन्हनि किताबनि पढ़ंदे असीं पाण में घड़ी पल लाइ विड़ी पवंदा हुआसीं। उहे झगड़ा ख़ासि करे ॿिनि मौज़ूअनि ते थींदा हुआ। मुख्य झगड़ो उहो हो त आउं चाहींदो हुउसि त धीअ ॼमे ऐं हूअ चवंदी हुई त पुटु ॼमंदो, ऐं उहा ॻाल्हि करण वक़्तु हिन जे अखियुनि में ममता जो घमंड भरिजी ईंदो हो। अक्सर जॾहिं हिन खे आउं वधीक तंग कंदो हुउसि त उहा रुसी वेंदी हुई ऐं आउं खेसि परचाइण लाइ कंहिं ख़ूबसूरत ॿारड़े जो फ़ोटो ॾेखारे चवंदो हुउसि, जेकॾहिं अहिड़ो पुटु ॼणे ॾींहुं त पोइ मूं धीअ जी पचर छॾी। त उहो यकदमि परची वेंदी हुई ऐं घूरे उन छोकिरे जे मुंहं मां विॾूं कढणु लॻंदी हुई ऐं चवंदी हुई त उन खां त धीअ वधीक ख़ूबसूरत थींदी। ऐं आउं हिन जे मुख खे बेअख़्तियार थी चुमणु लॻंदो हुउसि, जितां अहिड़ा सभा जा ॿोल टिड़ी पवंदा हुआ। ॿियो तकरार हो नालनि ते। दुनिया में छोकिरियुनि तोड़े छोकिरनि जा सुहिणा नाला जेके मूंखे यादि आया, तन ते कलाकनि जा कलाक बहस कंदा रहियासीं, पर कंहिं हिकु नाले ते ठहराव न थियो। आउं खेसि चेड़ाइण लाइ चई ॾींदो हुउसि त भला खणी किरड़ ॾिनूं या किरड़ ॾिनी नालो रखंदासीं, त उहो बदिलो वठण लाइ चवंदी हुई त छोकिरो ॼाओ त नालो रखबुसि सिरोटो ऐं छोकिरी ॼाई त नालो रखबुसि फोड़ाटी। घणे बहस खां पोइ छोकिरीअ जो नालो सोरठ रखण जो ठहराव थियो, बाक़ी छोकिरे जे नाले ते झेड़ो हलंदो रहियो। हिकु ॾींहुं, ऐं उहो शायदि पहिरियों ॾींहुं हो, जॾहिं असांजो हिक ॿिए में एतमाद कनि ॿाहिरियुनि ॻाल्हियुनि जे करे ज़रे घटि धुॾी वियो। सुबुह जो नाश्तो कंदे हिन चयो, ॿुधो त मूंखे हिकु वीचार उॾोहीअ वांगुरु खाईंदो थो वञे, जेतोणीकि असांजी मुहबत आॾो उहा का ॻाल्हि कान्हे, पर दुनिया जे ख़्याल खां थी चवां त हाणे जॾहिं हिकु नओं इंसानु हिन घर में अचिणो आहे त असीं हिन लाइ कंहिं मुले खां ॿ ॿोल निकाह जा पढ़ायूं त चङो। मुंहिंजे वात मां अलाए कीअं उहे लफ़्ज़ निकिरी विया, हेतिरे ॾींहं हूंदे बि तूं अञा उन ख़्याल में आहीं छा त तूं मुंहिंजी सुरेत आहीं? पर पोइ मूंखे पंहिंजी ग़लती महसूसु थी ऐं उन्हनि लफ़्ज़नि जे ख़तरनाक असर खां डिॼी वियुसि। हिन जे अखियुनि में मूं कुझु अहिड़ी रेखा ॾिठी जा मूं अॻु बि ॾिठी हुई। शायदि उन वक़्तु जॾहिं बाबे हिन खे नेट जे लकुण सां मार कढी हुई, उहा बिना चुप थी वई, घड़ीअ लाइ बिल्कुलु साख़्त थी वई। फ़क़ति हिन जे अखियुनि ऐं गलनि जे दरमियान चमड़ीअ में हिकु लर्ज़िश, हिकु जुंबिश पैदा थी, जंहिंखे बि उहो ज़ब्त करणु रोकण जी कोशिशि करे रही हुई।
पर बावजूदि हुन कोशिश जे उहा जुंबश हिन जे गलनि तां थींदी चपनि ते पहुची वई ऐं चपनि जी उन लर्ज़िश सां हिन जे अखियुनि में लुड़क भरिजी आया। आउं पाण खे पिटणु लॻुसि त उहे लफ़्ज़ मुंहिंजे मनहूस चपनि मां कीअं निकिता। आउं उन तस्वर खां ई झुरणु लॻुसि त मूं हिन खे सख़्तु ईज़ायो आहे, पर मूंखे सम्झ में न पिए आयो त कहिड़ी तरह पंहिंजे ई पचायल ज़ख़्म ते मरहम रखण जी कोशिशि करियां। हिन भरियल आवाज़ में चयो, मूंखे पंहिंजो को ख़्यालु कोन हो। मूंखे त हुन ॿारड़े जो ख़्यालु हो जेको दुनिया में विहांउ बिना अचण वारो आहे। शायदि मुंहिंजे भाग में ईअं ई लिखियलु आहे। जॾहिं ॻोठ जा ॿार मुंहिंजे साजन खे हरामी सॾींदा हुआ तॾहिं मुंहिंजे दिलि में ॼण त बड़छियूं खुपी वेंदियूं हुयूं। ऐं जेकॾहिं असांजे ॿार खे कंहिं घड़ीअ लाइ मुंहिंजे ज़हन में उहो लफ़्ज़ हरामी पंहिंजे समूरनि करहतुनि ऐं कुझ साइन समेत गूंजणु लॻो, पर उहो ख़्यालु मुंहिंजे लाइ अहिड़ो उॼातो हो जो उन जे पैदा थियण जो तसवर बि मुंहिंजे लाइ खिल जहिड़ो हो। मूं संदसि खाॾी हथ सां मथे करे संदसि लुड़कनि भरियल अखियुनि में पंहिंजे लाइ साॻियो प्यारु ॻोल्हींदे चयो, जानी मूंखे उन्हनि लफ़्ज़नि जी ख़ता बख़्श कजांइ। मुंहिंजो मक़सदु हरगिज़ उहो न हो। तोखे उन लफ़्ज़नि ज़रूरु ईज़ायो हूंदो ऐं आउं केॾो शर्मसार थियो आहियां उहे लफ़्ज़ चई। दरअसल उहो वीचार मूंखे पहिरीं त आवड़ियो ई की न। आउं अहिड़ो शख़्स आहियां जंहिं लाइ मुहबत सभ खां वधीक पवित्र विहांउ आहे। मुंहिंजे लाइ मुहबत जो वजूदु शादीअ खां मथ भरो आहे। शादी त हिन समाज जी घड़ियल सौदेबाज़ी आहे ऐं आउं पाण खे सौदेबाज़ीअ जे सतह ते आणु नथो घुरां। हुन हूंदे बि तूं जे चाहीं त आउं अॼु ई उन जो इंतज़ामु करे सघां थो, रुॻो तुंहिंजे ख़ुशीअ ऐं ख़ुशनुदीअ लाइ। मुंहिंजे ज़हन में मछ पिए भरिया, पर उन्हनि मचनि में मूं हिन खे जलाइणु नथे चाहियो। मूं हुन जे ॿिन्ही हथनि खे वारी वारी सां चुमंदे वरी चयो, हूअं बि हिन शहर में जेकी बि मुंहिंजा वाक़िफ़ या दोस्त आहिनि तन खे सवाइ हिक ॿिनि जे उहा ई ॼाण आहे त आउं ॻोठां शादी करे आयो आहियां ऐं तूं मुंहिंजी निकाह ॿधी ज़ाल आहीं। उन करे असांजे ॿारनि खे हिते को हरामी सॾे तंहिंजो मूंखे को ओनो कोन्हे। बाक़ी रहियो ॻोठु, सो पहिरीं त उन दोज़ख ॾांहुं तोखे वठी हलण जो मूंखे ख़्यालु बि कोन्हे। पंहिंजे ज़मीनुनि ऐं बाग़ जो सॼो कमुकार कमदार पिया संभालीनि ऐं उन्हनि मां कंहिं ही बंगलो ॾिठो बि कोन्हे। हुन ॿिए बंगले ते मुंशी हिननि सां हिसाब किताब कंदो आहे। मूंखे जेकॾहिं ज़रूरत पवंदी आहे या अमां जी ख़बर चार वठणी हूंदी आहे त आउं पाण ओॾां हलियो वेंदो आहियां। ॻोठु वञण जी ज़रूरत थी त आउं अकेलो ई थी ईंदुसि। ॿिए तरफ़ जेकॾहिं कंहिं मुल्हे खां निकाह पढ़ायूं बि खणी त उन लाइ हिकु त चइनि शाहिदनि जी ज़रूरत थींदी, जंहिंजी माना त कम अज़ कम चइनि माण्हुनि खे असीं उहो ॾसु ॾियूं त हेसी ताईं असीं बिना निकाह जे ॿई ज़ाल मुड़ुस वांगुरु पिए रहियासीं ऐं उन खां पोइ उन ॻाल्हि जी शोहरत थियणु ज़रूरी आहे। जेकॾहिं ईअं न बि करियूं ऐं कोर्ट में हली कसमनामो दाख़िल करियूं त उते त हेकारी तुंहिंजी हीअ हालत ऐं मुंहिंजो शहर में नालो वाचूड़े वांगुरु अख़बारुनि ऐं माण्हुनि में मशहूरु थी वेंदो ऐं हेकारी वधीक बदनाम थींदासूं ऐं बाबे खे जे ख़बर पई त तूं पाण ॼाणी थी त कहिड़ो मशर मचंदो। हाणे जीअं तूं हुकुम ॾीं तीअं आउं करण लाइ तयारु आहियां। आउं काफ़ी संजीदा थी वियो हुउसि। माहौल ते हिकु ॻोराण हिकु मुंझारो छांइजी वियो, पर मूं ॾिठो त ॾुख ऐं फ़िक्र जा ककर आहिस्ते आहिस्ते हिन जे मुंहं तां हटणु लॻा हुआ। आउं हिन खे कुल्हनि में बांह ॾेई कमरे खां ॿाहिरि लान ते वठी आयुसि ऐं मूं महसूसु कयो त मुंहिंजे अखियुनि में बि लुड़क हुआ। जानी उहो छो थी विसारीं त तूं मुंहिंजे लाइ कंहिं निकाह ॿधी ज़ाल खां घणी वेझी घणी पंहिंजी आहीं। तूं त मुंहिंजे वजूद जो हिसो आहीं ऐं शादी त उन रिश्ते अॻियां हिकु ख़सीस, हिकु सस्ती, हिकु कुजसी कुरेत आहे। मुंहिंजे नज़र में शादी उन्हनि लाइ आहे जेके मुहबत खां सवाइ, प्रीत खां सवाइ बाक़ी ॿिए कंहिं कम गर्ज़ या ज़रूरत तौरु शादीअ खे लाज़मी था सम्झनि। शादी त जिस्मनि जो मेलाप हूंदे बि रूह जे विच में हिकु दीवार, हिकु वीछो आहे, छाकाणि त शादी ऐं विहांउ जे नाले में ई के जवाबदारियूं, के हदूं, के संधा, के सिधा सवां फ़ैसिला ऐं ठहराव समायल आहिनि, जेके के मुड़ुस लाइ आहिनि त के ज़ाल ते, के समाज लाइ। मुहबत में उहे विछा, उहे हदबंदियूं, उहे बंदिशूं, उहे पाबंदियूं, उहे जवाबदारियूं ऐं उहे ज़िमेदारियूं आहिनि ई की न, पर जेकॾहिं आहिनि बि त उहे ॿिन्हिनि लाइ साॻियूं आहिनि।
हिन जूं ऐं हुन जूं जो फ़ासिलो आहे ई कोन। ऐं आउं अलाए जे तोखे छा छा पियो ॿुधायां। तुंहिंजो ज़हन अलाए जे उन्हनि ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे बि या न, पर आउं सम्झां थो त जॾहिं खां तूं मुंहिंजे वजूद जो हिसो बणी आहीं तॾहिं खां मुंहिंजा ख़्याल बि त तुंहिंजा आहिनि। जेकॾहिं सही आहिनि तॾहिं बि तुंहिंजा आहिनि, जेकॾहिं ग़लति आहिनि तॾहिं बि तुंहिंजा आहिनि, छाकाणि त आउं तुंहिंजो आहियां। मोहबत में उहा ई त सरमस्ती आहे जा प्रेमियुनि जे चङाइनि मठाइनि खे अलॻि अलॻि खाननि में कान थी विराए। भला ॿुधायो त अवां में कहिड़ियूं कहिड़ियूं मठायूं आहिनि। हिन जे चपनि ते हिकु शरीर मुर्क हुई। पहिरीं त उहा जो आउं तोसां मोहबत करे चरियो थींदो पियो वञा। हल चरिया। ऐं हूअ ॿ करे खिलण लॻी ऐं असीं उन ॾींहुं वरी उन रेस्टोरेंट में मानी खाइण वियासीं, जंहिंजे शमा जे रोशनीअ में मूं हिन जे अखियुनि में पहिरियों भेरो प्यारु ॾिठो हो। पंहिंजे ज़हन मां ख़्यालनि जे घमसान खे साफ़ करणु ऐं हिन खे ईज़ाइण ते पंहिंजे पाण खे मुआफ़ करण लाइ मानीअ सां गॾु क्यानतीअ जी हिकु बोतल बि घुरायमि। ऐं उन राति काफ़ी देरि ताईं असीं सुम्ही न सघियासीं। मोहबत जी गहराई बि अजीब जज़्बो आहे, जंहिंमें निंड बि हिकु जाग बणिजियो वञे। हिन मुंहिंजे सीने में मुंहुं लिकाईंदे चयो, आउं बि केॾी न किनी आहियां, अव्हां खे रुआड़े विधमि। ऐं हूअ ख़ुदि सुॾका भरे रोअण लॻी ऐं घड़ीअ खां पोइ हिन खे मुंहिंजी हंज में ई निंड अची वई। ॿिए ॾींहुं सुबुह जो हिन जे ज़ोर सां खंघण जी आवाज़ ते आउं छिरक भरे उथी वेठुसि। हिन जा वार खुलियल हुआ ऐं उहा बाथरूम में ज़ोर ज़ोर सां आत ऐं ओकारा ॾेई उल्टियूं करे रही हुई। मूंखे ॼण त दिलि में चक पइजी वियो। मूंखे अची हुन ख़्यालु वरायो त हिन जी ज़िद करण ते मूं हिन खे क्यानतीअ जा 2 ढुक भरण जी इजाज़त ॾिनी हुई ऐं मूंखे पक थी त उहे उल्टियूं उन करे थियूं अथसि। थोरीअ देरि खां पोइ जॾहिं उहा कुझु सामत में आई तॾहिं मूं ॾांहुं ॾिठाई। ऐं डॉक्टर खे फ़ोन करण में मशग़ूल हुउसि। हिन रिसीवर मुंहिंजे हथ मां वठी वरी रखी छॾियो ऐं मुंहिंजे सहमियल हालत खे ॾिसी टहक ॾेई खिलण लॻी ऐं तक़रीबन अटोड़जंदे चयाईं, चरिया थिया आहियो छा? आउं बिल्कुलु ठीकु आहियां। उहे उल्टियूं त थींदियूं आहिनि, ॿारु ॼणु को सवलो थोरो ई आहे, अञा किथे ॻाल्हि पई आहे। केतिरा ॾींहं त मूं उहे उल्टियूं पे अव्हां खां लिकायूं, पर अॼु मुंहिंजो सुबुह सां अची वरायो। सोरठ जे ॼमण ताईं हुन जे उल्टियुनि खां वठी हिन जे सूरनि ताईं आउं हैरत भव ऐं पशेमानीअ मां हिन जूं बदिलजंदड़ हालतूं हिन जा ईज़ाव ॾिसंदो रहियुसि ऐं मूंखे पंहिंजे पाण खां नफ़रत थियण लॻी। दुनिया में सोरठ जे अचण खां अॻु मूं में जेको ॿार लाइ प्यारु पैदा थियो सो ॼणु त अधो खारो मरी वियो। जॾहिं मूं हिन जे पहिरीं सूर खाइण जो मंज़रु ॾिठो तंहिं त मूंखे ओथारनि जो शिकार बणाए छॾियो। फितरत जी तक़ाज़ा सही, पर सूर जी शिदत खां हिन जे मुंहं ते जेकी मूं ॾिठो तंहिं मूंखे फितरत खां हिकु गहरी नफ़रत में मुब्तला करे छॾियो। मूं उन ॾींहुं पंहिंजे पाण सां अहद कयो त आउं अहिड़ो कीस वरी कॾहिं बि थियणु न ॾींदुसि। उन ॾींहुं मूंखे औरत जे प्यार जी इंतिहा मालूम थी ऐं उन ॾींहुं मुंहिंजे ज़हन में औरत जी अज़मत जा अणमिट नक्श बणिजी विया। मुंहिंजे हुन दर्द ऐं करब खे ॾिसी डॉक्टरियाणीअ मूंखे सलाह ॾिनी त आउं हुन खे वियम ताईं न ॾिसां त चङो। मुंहिंजे इनकार करण ते हिन चयो, अव्हीं पढ़ियल ॻढ़ियल माण्हू आहियो, अव्हां खे मौजूदु ॾिसी अव्हां जी तकलीफ़ जो ख़्यालु करे हूअ सूर पी छॾण जी ज़हनी कोशिशि थी करे ऐं उहा ॻाल्हि हुन जी ज़िंदगीअ लाइ ख़तरनाक आहे। हिन लाइ त उहो ज़रूरी आहे त दिलि खोले सूर खाए त जीअं वियम जल्द बि थिए ऐं सवलो बि थिए। उन दिलि खोले सूर खाइण जे फ़िक्रे ते सोचींदो ऐं हिन जे कमरे खां ॿाहिरि निकिरी आयुसि, पर मुंहिंजे ज़हन जी अहिड़ी हालत हुई जो मूं सम्झो त आउं मुर्गो चरियो न थी पवां। उन शाम जो आउं अकेलो मानी खाइण वेठुसि, पर मानी अॻियां अचण ते मुंहिंजी दिलि कची कची थियण लॻी ऐं आउं केतिरो वक़्तु हुन मानीअ खे घूरींदो रहियुसि। भेरो डिॼी वियो त शायदि मानीअ में का ऊणाई हुई, सो पुछणु लॻो त साईं, मानी त ठीकु आहे न? आउं पंहिंजे ख़्यालनि जे खूह मां ॿाहिरि निकिरी आयुसि ऐं ॻाल्हि वधाइण ख़ातिर हिन खे पंहिंजो पसंदि वारो कॉकटेल आणण लाइ चयुमि। 3 कॉकटेलनि खां पोइ आउं पाण खे संभालण जहिड़ो थियुसि ऐं हर वाक़े खे अकुल ऐं नफ़्सियात जे रोशनीअ में ॾिसी क़बूलु करणु लॻुसि। आउं पाण खे काफ़ी हल्को ऐं पुरसुकून महसूसु करणु लॻुसि। उतां उथी आउं वरी इस्पताल वियुसि।
मुंहिंजो इरादो हो त ख़बर वठंदो घर वेंदुसि, पर जॾहिं आउं उते पहुतुसि तॾहिं साॻी डॉक्टरियाणी मूंखे संदसि कमरे अॻियां नर्सुनि खे कुझु हिदायतूं ॾींदे नज़र आई। आउं बि यतीमनि जहिड़ी सूरत बणाए बीही रहियुसि। मूंखे ॾिसी मूं ॾांहुं वधी आई। अड़े अवी हिते बीठा आहियो? हू अव्हां लाइ ॿ चारि भेरा पुछाए चुकी आहे। मुबारकूं हुजनव किकी ॼाई अथव, पर वधीक मुबारकूं अव्हां जे ज़ाल खे हुजनि जंहिं अहिड़ी हिमत ॾेखारी आहे जो आउं पाण हैरान आहियां। अहिड़ी हिमत ऐं दलेरी मूं फ़क़ति ॿारहाड़ीअ जे ज़ालुनि में ॾिठी आहे। शहर जी अहिड़ी नाज़ुकड़ी ज़ाल में एतिरी दलेरी ॾिसी मुंहिंजो ईमान बदिलजण लॻो आहे। ॾाढी का ॻाल्हाइणी हुई हीअ डॉक्टरियाणी। ऐं हिन जे कमरे में वञण लाइ मुंहिंजो अधु साहु हेठि त अधु मथे हो। जॾहिं आउं अंदरि घिड़ुसि त उहा बिल्कुलु सही सुती पई हुई। संदसि मुंहं मथां पियल सफ़ेद चादर जहिड़ो चादर जहिड़ो अछो थी पियो हो ऐं उन सफ़ेद मुंहं में फ़क़ति संदसि भिरूं ऐं के कार सुरा दायरा संदसि अखियुनि जे चौधारी फिरी आया हुआ। हिन जा चप बि सफ़ेद थी विया हुआ, ॼण त उहो सॼी बर्फ़ मां ठहियल हिकु बुत हुई। पर उन सफ़ेदीअ में हिकु अजीब रोशनी समायल हुई, हिकु अजीब जोति थिजरकी। जॾहिं हिन मुंहिंजे अचण ते अखियूं खोलियूं त उहा जोति हेकारी वधीक झरकण लॻी। हिन जे चपनि ते मुर्क मिड़ी आई ऐं उहा मुर्क रुॻो मूं लाइ न हुई। उहा मुर्क घणे भाङे फ़ख़्र ऐं तख़लीक़ जी मुर्क हुई। उन मुर्क में घणो हिसो नए इंसान नए साह लाइ हो। मूं झुकी पंहिंजा चप हिन जे अखियुनि ऐं चपनि जे वेझा आंदा ऐं हिकु अणल खे छुहाव सां बि ॼण मुंहिंजे चपनि खे उहा मुर्क सौगात तौरु मिली वई। हिन निहायत नहीफ़ आवाज़ में चयो, डिॼणा कंहिं जाइ जा, मूंखे अकेलो छॾे हलिया वियो। हूअ अथव अव्हां जी सोरठ, मतां शिकायत करियो तव्हां जेकी घुरियो सो मूं न ॾिनो। ऐं हिन जी शरीर मुर्क मुंहिंजे हथ में जज़ब थी वई। मूं उथी नंढड़ी झूले जहिड़े पलंग ते पंहिंजी सोरठ खे ॾिठो। ॻाढ़ो ॻाढ़ो गोश्त जो हिकु अनोथरो पुतलो जंहिंखे छुहण खां बि डपु थिए लॻो त झुरी न पवे, बिल्कुलु अव्हां ते वई आहे। आउं उन गैर वाज़े नंढड़ी पितकिड़े मुंहं में पंहिंजे पाण खे ॻोल्हण लॻुसि, पर मुंहिंजे बदिरां उन में हुन जो अंग घणो हो। कूड़ी, हीअ त जहिड़ी निस्पिस तूं, हीअ त ख़ुदा तुंहिंजो नकुलु कयो आहे, पर नकुलु करणु न आयो अथसि। ऐं मूंखे ईअं महसूसु थियो ॼण त मुंहिंजी छाती फूकिजी वेकिरी थींदी थिए वई, जंहिंमें हिन ऐं सोरठ ॿिन्ही जे समाइण जेतिरी जाइ मौजूदु हुई।